असाइन सोने प्रोग्राम सजाण ते आशिक़े रसूल फ़कीर मोहम्मद हाजन जतोई मोहतरम मोहम्मद खान नीगर माशूक अली खान जतोई जो असांजो मोहतरम कमदार अली गोहर जतोई साहब संद जो नीगर शाहिद हुसैन असांजो फ़कीर उबैदुल्ला जतोई मोहम्मद सलीम बकल बलके फ़कीर हाजन जी सजी टीम के मुबारकबाद पेश कयूं था। अल्हम्दुलिल्लाह ये सुहिणो प्रोग्राम सजायूं जंहिंमें अॼु असां तव्हांजे महबूब गौसुल ज़मान सरताजुल औलिया हज़रत मुर्शिद करीम बाबा साईं कंबर शरीफ वारन जा नूरे नजर जाय नशीन मखदूम आले सुन्नत जुनैद हजरत क़िबला मुर्शिद साईं बाबा साईं साईं तशरीफ फरमा थिया आहिनि शेर हुसैन आशिक़नि जे दिलनि जी धड़कन हजरत क़िबला साईं अल्लामा साईं नसरुल्लाह शाह बुखारी हुसैनी तशरीफ फरमा थिया आहिनि। ऐं बेटे जतोई वारा जेकर अॼु उन निगाह सां ॾिसंदे तो के हिननि में बि मुर्शिद करीम कंबर वारे घोट जो जलवो नजर ईंदो। अल्हम्दुलिल्लाह असां के सागो फैज़ सागी निगाह सागो प्यार सागी मोहब्बत मिली रही आहे जेको पाण के नथो समझे तो वो पाण के पाण परे कयो आहे मगर उहो ई फैज़ आहे उहो ई प्यार आहे इंशाअल्लाह ताला जेकॾहिं तू तरीक़त जा किताब मुतालियो करी दिल्ली जे शहर में हजरत निजामुद्दीन औलिया जेको वडो वक्त जो कामिल वली उन जो खलीफो वक्त जो वजीर हुयो अमीर खुसरो सौ उठ जी कतार खई पियो अचे त पंहिंजे मुर्शिद जे दरबार खां हिकिड़ो पेनो फ़कीर अचे पियो पुछा कई त फ़कीर कर खबर काॾों तो अची चई त मां तुंहिंजे मुर्शिद जे दरबार तां हाज़िरी भरियूं अचां थो मुर्शिदन जी मुलाकात थी चे अल्हम्दुलिल्लाह थी भला को तोहफो ताइब मुझा मुर्शिद करीम सखिया अल्हम्दुलिल्लाह असां त चौंदा असांजा मुर्शिद करीम वो सुसमा जेके सखी अड़े सब सदन में बड़ो मुश्किल तव बेट जी जरूरत काने सुन्नत जमात जा कर मथे के त मुझे कामिल पीर कर मथे आहिनि अड़े जाते बलोचिस्तान में कोई सोचे भी कोन सकंदो हो अज मुझे कामिल पीर ते सुन्नत जमात जा कर मथे करे अज मरकज कायम करे छड्या अज बेटे वारा कर मथे जे करे तू जा त मुझे कामिल पीर जे कर दई अज बच्चो जे करे इश्क़े मुस्तफा सा आबाद आहे जे करे तू या पकल सुखी रोटी खाई तो मुझे कामिल पीर जी दुआ दई ताजे के वा निगाह रख वा नजर रख इंशाअल्लाह अरे है मदीने आरे होट जा बच्चा बताई तो मुझे कंबर वारे कामिल जानब बचड़ा बाहन तामीर खुसरू पुछा गई त मुझो मुर्शिद सखिया कुछ तो के दिनो थई जे हां मेहरबानी थिया पंजी पातल नाले मुबारक मुखे तोहफे में मिली आहे जी त मुखे देखार जदे मुर्शिद कामिल जी जदे अमीर खुसरू जाडो वा नाले नाया नजर पई त आशिक वजद में अचे वियो आहे अरे जे करे कदर जे त या है न जो नजर कर अजो निगाह कर दिल में खुटखुटा कट इश्क बारो बलबलो कर सागी मोहब्बत कर अरे हिनन में जलवा मुझे कंबर वारे पीर जो अल्हम्दुलिल्लाह असांजा कल्ब कर ऊंचा हाजुब ऊंचा है नसाईं जे फैज़ में कमी आई है क़यामत ताईंदी जेको सोचे तो पाण पाते थींदो मुझे कामिल पीर जो फैज़ आज पूरी दुनिया में हर मशरिक मगरिब शिमाल जुनूब ताईं नजर कंदे मुझे कामिल पीर जा गुलाम नजर ईंदा तोखे साईं मुफ्ती खलील में चन्ना जो वालिद मौलवी गुलाम हुसैन चन्ना मुखे चांदो त पुट हकीकत या है मिठे पीर जो खलीफो बो जे पियो त हकीकत में हुआ सुन्नी पंहिंजे मुर्शिद जा मुरीद आहिनि पर यार इश्क मुस्तफा जे सबक में सब सुन्नी मुझी फतवा त कंबर वारे साईं जा मुरीद हजरत अमीर खुसरू वजद मा
सौदो कंदे केड़ो सौदो वा सौदो यो वा हे साओ थर उठन जी कतार जेका है अनाज समेत मां तो के तो जा मुके मुर्शिद जी अकेली नाले लगी त कल पवे न सौदो थी वियो वा अलगर्ज सुबह जो आयो वा वजी उनके सुठी ऊंची जगह ते रखियो वा सुबह जो मुर्शिद जे दरबार में आयो हजरत निजामुद्दीन औलिया इसी करे फरमायो अमीर खुसरू तो के सौदो ते डाडो सस्तो पले पियो वा अरे जेके पंहिंजे मुर्शिद जी नाले इस्तेमाल कर मिले सा उठ जो कतारो मिलने अरे बेटे जतया जो नजर कर तुझे आंगन ते केर आया मिले जंजे रग में मुझे मुर्शिद जो खूना जेके नूरे नजर अल्हम्दुलिल्लाह असा फकीरन जास्ताना कल बाबाद ने अजो बागान अरे विक्या मिल नबी दासी आखिरी पसाब मुर्शिद जे बच्चन जे कदमन वाली दासी असा जो बहुत कमाल बने साउताल बरहने अली फरदे पे पूछो है जेको कमाला है मुझे कामिल पीर नंबर वाले बहुत जो कमाला इंशाल्लाह लगा में भी वफादार आसी जिगा मुर्शिद जैसा मुर्शिदन जे बच्चे बच्चे सा वफादार दीना दासी मैं दे नजर कलासी हो दे नजर कलासी जेके नजर पांदी न जे कदमन में नजर पांदी इनात बिना देर जे बाद साईंजन के अर्ज कंदासी पंजो नूरानी रूहानी पंजो खुताब मुबारक बुधाई।